सब खां पहिरियां तव्हां सभी प्रेस वारनि जो महिरबानी आया आहियो। ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त पारा चनार में महरम खां वठी कोस थो हले पियो, माना करबला जो मंज़र आहे। अॼु मां पंहिंजे वाल ते हिकिड़ी रखी आहे पोस्ट जेका तव्हांजी नज़र में गुज़री हूंदी, जेको असांजो शिया हज़रात खे असांजो ज़िबह कयो थो वञे। जीअं करबला में मासूम अली असगर खे ज़िबह कयो वियो, तीअं असांजे पारा चनार में ज़िबह कयो थो वञे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे पई त असांजो जेके इदारा आहिनि पाकिस्तान जा, इहे छो ख़ामोश आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त हिते असांजे सिंध में हिकु उठ जी जंग कटी वई त सभु कलम धणी उथी खड़ा थिया। ऐं तव्हां कलम धणियुनि खे बि इहा गुज़ारिश थो कयां, तव्हां ख़ामोश छो आहियो? ॿियो न त ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, बर्बरियत जे ख़िलाफ़ु तव्हांखे बि कलम खणणु खपे। ऐं इनशाअल्लाह असांखे उमेदु आहे तव्हां खणंदव। ॾिसो त केतिरो असांजी बर्बरियत आहे। तव्हां उते हली ॾिसो, तव्हांखे एॾी तकलीफ़ आहे शीयनि खे। नंढा नंढा मासूम बच्चा उहे कुठा था वञनि पिया। माना इस्लाम ज़िंदा होता है हर करबला के बाद, माना ये असांजे लाइ वरी करबला शुरू थी वई आहे। तंहिं करे हुकूमत पाकिस्तान खे असां अल्टीमेटम था ॾियूं त महिरबानी करे तव्हां पंहिंजो सोर्स लॻाए असांजो क़त्लेआम रैली जे बारे में छा चवणु चाहींदो? अॼोको रैली पारा चनार जे शोहदा जे हवाले सां आहे। उहे शोहदा जेके मौला अली जा मुहिब हुसैनी पैरोकार ते हलण वारा, उन्हनि खे इन जुर्म में शहीद कयो थो वञे त तव्हां अली अली चवणु बंदि करे ॾियो, तव्हां हुसैन हुसैन करणु बंदि करे छॾियो। उनखे चोथों पंजो ॾींहुं मुहासिरे में पारा चनार जे मोमिननि खे रखियो वियो आहे ऐं शहादतुनि जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। उन हवाले सां असां उन्हनि सां इज़हार यकजहती जे हवाले सां हीअ एहतिजाजी रैली जो इनकाद कयो आहे। वाह मालिक।